نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھان رب کائنات جل جلالہ جلائے جکو عبادت جو اکیلو حقدار ہے. جہیں اعلیٰ حضرت امام محمد رضا بریلوی رحمۃ اللہ علیہ فرماؤ کیسے آقاؤں کا بندہ ہوں رضا بول بالے میری سرکاروں کے اہڑو رب کریم آ جی اساں کے چھا چھا نہ ڈنو. نبی ڈنئی تو نبیین جو امام، ہائے ہائے ہائے. پیر ڈنئی تو ولایت جو امام مولا علی جڑو. ऐं अल्हम्दुलिल्लाह असां त ख़ुशकिस्मत आहियूं दीन बि आख़िरी नबी बि आख़िरी नबियनि जो बि सरदार ऐं अल्हम्दुलिल्लाह क़ुरान सभिनी किताबनि जो सरदार. ही नासिख़ हू मनसूख़ अहकामनि जे हवाले सां ही करीम रब जा अहसान. बसि असां त सजदाए शुक्र अदा करियूं. असांजे लाइ इहा काफ़ी आहे जो असांजो रब अहिड़ो रब आहे जो उन जहिड़ो ॿियो कोई कोन्हे. लखे करोड़े दुरूद सलाम अल्लाह तबारक व ताला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि ऐं रसूलनि बल्कि तमामु मख़लूक़ात जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते. सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन और सामीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू. आऊं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी. ऐं अॼु सुबुह जी सदा रब काइनात जल जलालू जी बारगाह में ए करीम रब जेके दुनिया में जिते बि परेशान हाल आहिनि सभिनी जूं परेशानियूं मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में दूर फरमा ऐं सभिनी जेके बि मुश्किलात में गिरफ़्तार आहिनि सभिनी जूं मुश्किलात आसान फरमा ऐं जन घरनि मां ख़ुशियूं रुसी वियूं आहिनि उन्हनि घरनि में ख़ुशियुनि जो उन्हनि घरनि खे ख़ुशियुनि जो गहवारो बणा. उते अल्लाह पाक मदीने वारे साईं जे सदक़े में उन सभिनी घरनि में एॾियूं ख़ुशियूं अता फ़रमाए जो जेके ॾुख मिलिया हुआ सभु विसारजी वञनि. करीम रब तोखे तुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जो वासितो इहा दुआ पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा. नाज़रीन, सभ खां पहिरीं अॼु 13 रजब शरीफ़ जो बाबरकत ॾिहाड़ो आहे. चहिरे जी मुस्कुराहट ॿुधाए थी पई त तव्हां बि सभु ख़ुशि आहियो. छो? इन जे करे जो असांजे पीर मौला काइनात अल्लाह फ़ातिह ख़ैबर जंहिंजी चहिरे जी ज़ियारत बि इबादत जंहिंजो ज़िक्र बि इबादत जेको सैयद ज़ादा काइनात में जेके बि पैदा थींदा सभिनी जो बाबो जेको हुज़ूर जी आल जेका हली इमाम हसन इमाम हुसैन खां उन ॿिन्ही जो बि बाबो. सुभान अल्लाह. हौज़े कौसर जंहिंखे अता थींदी जन्नत जे दरवाज़े ते जंहिंखे बीहारियो वेंदो. दुनिया ऐं आख़िरत में मदीने वारे साईं जंहिंखे पंहिंजो भाउ करार ॾिनो. छा छा ॿुधायां. जी हा, मुंहिंजो रूए सुखन मौलाए काइनात सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम जंहिंजी ज़ात अक़दस आहे. अॼु 13 रजब शरीफ़ ते संदन विलादत बासआदत जो ॾिहाड़ो आहे. तमामु नाज़रीन और सामीन ऐं बाद में जेके ॾिसंदा उन सभिनी खे दिलि जी अताह गहराइनि सां ओनायुनि सां लख लख करोड़े मुबारकूं जो अॼु यौम विलादत आहे मौला अली जो. अॼु असां हज़रत अली जो ज़िक्र ख़ैर कंदासूं. असांजो टॉपिक आहे विलादत मौला अली. इन ते गुफ़्तगू करण जे लाइ असां सिंध जे हिकु बहितरीनु आलिम दीन खे मदऊ कयो आहे जंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश हुई त मूंखे मौला अली जी ज़ात ते ॻाल्हाइण जे लाइ ज़रूरु घुराइजो. ऐं अॼु जंहिं नाथवान खे मूं घुरायो आहे उनजी बि ख़्वाहिश हुई त मूंखे मौला अली जी विलादत जे ॾियारे ते मनक़बत जो मौक़ो मूंखे ॾिजो मां पढ़ंदुसि. सो जंहिंजी दिलि में चाहत हुजे त उन्हनि खे घुराइण जो त वरी प्रोग्राम करण जो मज़ो ई पंहिंजो आहे. जी हा, अॼु असां वटि सिंध जे हिकु बहितरीनु आलिम दीन जेको आहे सो तशरीफ़ वठी आया आहिनि अल्लामा सरफराज़ क़ासिमी साहिबु. अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. माशाअल्लाह, अव्हांजी महिरबानी आहे असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया. अल्लाह पाक अव्हांखे दराज़ी उम्र बिल ख़ैर नसीब फरमाए. ऐं नाथवान मुल्क पाकिस्तान जो मारूफ़ सना ख़ान जंहिंजो चइजे त नाथवान इब्न नाथवान जो बाबो बि मशहूरु नाथवान आहे. ज़बरदस्त आवाज़ जो मालिक अल्लाह पाक खेनि तमामु सुहिणे आवाज़ सां नवाज़ियो आहे. अब्दुल बासित राना सोहरवर्दी. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह. आपको हम वेलकम कहते हैं. बहुत बहुत शुक्रिया और आपको भी मौला अली की विलादत बहुत बहुत मुबारक हो. खैर और हम जो देख रहे हैं. नाज़रीन, असांजे प्रोग्राम जी इब्तिदा तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह तबारक व ताला उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाखाण सां थींदी आहे. अचो त नातिया कलाम अब्दुल बासित राना सोहरवर्दी खां ॿुधूं.
زمین میلی نہیں ہوتی، زمن میلا نہیں ہوتا، زمین میلی نہیں ہوتی، زمن میلا نہیں ہوتا، محمد کے غلاموں کا کفن میلا نہیں ہوتا، محمد کے غلاموں کا کفن میلا نہیں ہوتا۔ اور حضرت جو نام مصطفیٰ چومے نہیں دکھتی کبھی آنکھیں، سبحان اللہ۔ جو نام مصطفیٰ چومے نہیں دکھتی کبھی آنکھیں، پہن لے پیار جو ان کا بدن میلا نہیں ہوتا، پہن لے پیار جو ان کا بدن میلا نہیں ہوتا، محبت کملی والے سے یہ جذبہ ہے سنو لوگو، محبت کملی والے سے یہ جذبہ ہے سنو لوگو، یہ جس من میں سما جائے وہ من میلا نہیں ہوتا، یہ جس من میں سما جائے وہ من میلا نہیں ہوتا۔ اور حضرت یہ عقیدے کا شعر ہے، اب آخری شعر سماعت فرمائیں۔ نبی کے پاک لنگر پر جو پلتے ہیں کبھی ان کی، نبی کے پاک لنگر پر جو پلتے ہیں کبھی ان کی زباں میلی نہیں ہوتی، زباں میلی نہیں ہوتی، سخن میلا نہیں ہوتا، کیوں؟ محمد کے غلاموں کا کفن میلا نہیں ہوتا۔ ماشاءاللہ عبدالباسط رانا سوردی صاحب، آپ نے بہترین انداز میں نعت رسول پاک صلی اللہ علیہ وسلم پیش کرنے کی سعادت حاصل کی۔ اللہ پاک آپ کی آواز میں مزید برکت عطا فرمائے۔ ناظرین اچو تو مولا علی جو ذکر خیر شروع کروں، کافی اوہاں جی دلن میں بھی انتظار ہوں تو کی ہیں ذکر خیر بدھوں مولا علی کرم اللہ وجہ الکریم جن ذات اقدس جو۔ علامہ صاحب سب کا پیری مولا علی جو تعارف پیش کریو۔ بسم اللہ الرحمن الرحیم، اللہم صلی علی سیدنا مولانا محمد وآلہ وصحبہ وبارک وسلم وصلو علیہ، صلاۃ و سلام علیک یا سیدی یا رسول اللہ۔ حضرت سیدنا علی المرتضیٰ رضی اللہ تعالی عنہ جو نالو علی آہے، سندس والد صاحب جو نالو ابو طالب آہے، والدہ جو نالو فاطمہ بنت اسد آہے۔ سیدنا علی المرتضیٰ کرم اللہ وجہ الکریم جی جیکا کنیت آہے وہ ابو الحسن آہے ابو تراب آہے۔ حضرت سیدنا علی المرتضیٰ کرم اللہ وجہ الکریم اوے شخصیت آہن، اوے ذات آہن جے کہ دین اسلام کے قبول کرنے میں
अव्वलीन मोमिनीन में उन्हनि जो नालो अचे सुभान थो। अल्लाह सुभान ऐं सैदना अली मुर्तज़ा रदी अल्लाह ताला अन्हु उहे आहिनि जंहिंजे बारे में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अली तूं मूं मां आहे मां तो मां आहियां। सुभान अल्लाह। सैदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम उहे आहिनि जंहिंजो सिलसिलो नसब यानी शजरो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिले थो। सुभान अल्लाह। हज़रत सैदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जो सिलसिलो नसब ईअं आहे त अली बिन अबू तालिब बिन अब्दुल मुतलिब बिन हाशिम बिन अब्द मुनाफ बिन कुस्सा बिन लवी बिन मर्रा बिन काब। सैदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो शजरो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिले थो। पाण सैदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जी जेका विलादत आहे उहा 13 रजब 3 नबवी में थी आहे। यानी 13 रजब हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश खां 30 साल खां बाद हज़रत सैदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जी विलादत थी आहे। हज़रत सैदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जॾहिं नंढा हुआ त पाण जी परवरिश हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाई आहे। सुभान अल्लाह। ॾिसो केतिरी ख़ुशनसीबी आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी परवरिश फरमाइनि। हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जॾहिं ॼावा हा त 3 ॾींहंनि ताईं अखि न खोली आहिनि। रिवायत में ईंदो आहे, मशहूरु आहे त माण्हुनि में मके में इहो मशहूरु थी वियो त अबू तालिब जे घर हिकिड़ो ॿारु पैदा थियो आहे, उहो नाबीन आहे जो अखियूं नथो खोले। त जॾहिं 3 ॾींहंनि खां बाद हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली पाक खे ॾिसणु आया त सैदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम अखियूं खोलीनि था ऐं अखियूं खोलींदे ई ॾिसनि था त साम्हूं उहो चेहरो आहे जेको वदुआ वारो चेहरो आहे। उहो चेहरो आहे जेको नबियनि जो इमाम आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वरितो आहे हंज में ऐं पंहिंजो लुआब दहन वात में विधो आहे ऐं नालो रखियो आहे अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जेको मशहूरु लक़ब आहे उहो अबू तुराब आहे ऐं अबुल हसन आहे। अबू तुराब लक़ब हुजण जी वजह इहा आहे त हिकु दफ़ो घर में कुझु मामला थींदा आहिनि। पाण सैयदा सां कंहिं ॻाल्हि ते नाराज़ हुया जो वञी करे मस्जिद नबवी में सुम्ही रहिया। जॾहिं जो सुम्ही रहिया त मदीने वारा साईं सैयदा वटि आया ऐं फरमाइनि त अली किथे आहे। त सैयदा अर्ज़ु कयो त कुझु मामलात ते असांजी जेको आहे सो नाराज़गी थी आहे। हज़रत अली घर खां ॿाहिरि विया आहिनि। पाण हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में वञनि था ऐं ॾिसनि था त हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम हेठि ज़मीन ते पट ते लेटिया पिया आहिनि ऐं जॾहिं लेटिया पिया त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उथी या अबू तुराब यानी मिटीअ वारा उथी। त सैदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम उथिया ऐं उन्हनि जे लिबास ते मिटी हुई, तंहिं करे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त या अबू तुराब यानी मिटी वारा उथी। पोइ हज़रत सैदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम था फरमाइनि त मूंखे इहा कुनियत एतिरी पसंदि आई आहे, एतिरी वणी आहे जो कोई शख़्स मुंहिंजो नालो खणी करे सॾींदो मूंखे उहा ख़ुशी न थींदी जेको हुज़ूर साईं जिन जेको मूंखे लक़ब ॾिनो आहे, कुनियत ॾिनी आहे, उन सां मूंखे ख़ुशी ऐं मुसरत महसूसु थींदी हुई। मौला अली मुश्किल कुशा जो विलादत जो वाक़ियो ईअं आहे त हिकिड़ो यमन में हिकिड़ो शख़्स रहंदो हुयो, मुशर्रम बिन वईब उहो शख़्स हुयो। उहो यमन जो वॾो इबादत गुज़ार हुयो। उन जी जेका उमिरि हुई उहा 190 साल हुई ऐं हू इबादत जो सिलो इहो घुरंदो हुयो। जॾहिं बि इबादत कंदो त अलाह खां दुआ इहा घुरंदो त मुंहिंजा मालिक पंहिंजे मके मां यानी बैतुल्लाह मां को शख़्स मोकिल नेक शख़्स त मां हुनजी ज़ियारत कयां। अच्छा, हा। ईअं थींदे हज़रत अबू तालिब आया सफ़र में तिजारत जी गर्ज़ सां त हीउ शख़्स अबू तालिब सां जनाब अबू तालिब सां मिलियो। मिली करे पुछियईं त तव्हां केरु आहियो? त जनाब अबू तालिब चयो त मुंहिंजो नालो अबू तालिब आहे ऐं मां मके खां आयो आहियां। हिन शख़्स पुछियो त मके मां कहिड़े क़बीले मां तालुक़ु था रखो? त पाण चवनि त मां हाशिम जेको क़बीलो आहे बनी हाशिम मां उन खां तालुक़ु थो रखां। तमामु ज़बरदस्त मौज़ू आहे। इहा गुफ़्तगू असां जारी रखंदासूं। कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन नंढड़ी साई था वठूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। असां जो था वापसि वरूं। भलीकार नाज़रीन अवां ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं ज़िक्र ख़ैर मौला अली करमल्लाहु वजहुल करीम जो हली रहियो आहे। छो त अॼु 13 रजबुल मुरज्जब मौला अली जी विलादत जो ॾिहाड़ो आहे। जी अल्लामा साहब तव्हां फरमायो त हज़रत अबू तालिब
यमन में जेको वाक़ियो ॿुधाए रहिया हुआ। जी, त उहो शख़्स हिकिड़ो इबादत गुज़ार हज़रत अबू तालिब सां मिलियो ऐं चवणु लॻो उन्हनि जो जेको आहे तारुफ़ वठणु लॻो, चई तव्हांजो नालो छा आहे? पाण चवनि त मुंहिंजो नालो अबू तालिब आहे ऐं मां बनी हाशिम खां ताल्लुक़ु रखां थो। पोइ चवणु लॻो तव्हांजे वालिद साहिब जो नालो छा आहे? त जनाब अबू तालिब चवणु लॻा त मुंहिंजे वालिद साहिब जो नालो अब्दुल मुतलिब आहे। त उहो ख़ुशि थियो ऐं ख़ुशी जी वजह इहा हुई त उहो चवणु लॻो त मूं पहिरें आसमानी किताबनि में पढ़ियो हो त अब्दुल मुतलिब जा 2 पोटा हूंदा, हिकिड़ो पोटो जेको आहे सो नबी हूंदो, ॿियो पोटो वली हूंदो। सुभान अल्लाह। हिकिड़ो पोटो नबी हूंदो, किथे थो पढ़े पहिरीं किताबनि में थो पढ़े, पहिरियों जेके क़ुर खां पहिरियों जेके आसमानी किताबनि नाज़िल थी, तौरेत, ज़बूर, इंजील वग़ैरह। चवणु लॻो त हिकिड़ो जेको आहे नबी हूंदो, ॿियो वली हूंदो। पोइ चवणु लॻो त छा नबीअ जी विलादत थी चुकी आहे? ऐं उन इहो बि ॿुधायो त जेको नबी हूंदो उन जे वालिद जो नालो अब्दुल्ला हूंदो, जेको वली हूंदो उन जे वालिद जो नालो अबू तालिब हूंदो। वाह साईं वाह। पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि नालो खईं ऐं उन संदसि जे वालिद जो बि नालो खईं। हज़रत अबू तालिब चवणु लॻा मूंखे नबीअ जी त ख़बर न आहे, पर मुंहिंजो हिकिड़ो भाइटियो आहे जंहिंजो नालो मुहम्मद आहे ऐं उन जे वालिद जो नालो अब्दुल्ला आहे ऐं उहो हिन वक़्तु 29 वरनि जो आहे। सुभान अल्लाह। पोइ उहो चवणु लॻो त जॾहिं उहो नबी जेको थींदो, मुहम्मद जंहिंजो नालो हूंदो, उहो 30 वरनि जो थींदो त तो वटि जेको पुटु आहे अली जेको वलियनि जो इमाम आहे उहो पैदा थींदो। सुभान अल्लाह। यानी उहो विलादत खां अॻु में बिशारत थो ॾे त अॻियनि किताबुनि में लिखियलु आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो, उहे 30 वरनि जा थींदा त अबू तालिब जे घर में हिकिड़ो ॿारु पैदा थींदो जेको वलियनि जो इमाम हूंदो। अल्लाह अकबर। इहा बिशारत ॾियण खां पोइ चवणु लॻो त तव्हां हाणे जॾहिं वापसि वेंदव त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुंहिंजा सलाम ॾिजो ऐं उन्हनि खे चइजो त मां अव्हांखे दोस्त थो रखां ऐं जॾहिं अव्हां 30 वरनि जा थी वेंदो त हिकिड़ो नबियनि जो इमाम पैदा थींदो, वलियनि जो इमाम पैदा थींदो। वरी चवणु लॻो त जॾहिं तव्हां हिन दुनिया मां ज़ाहिरी हलिया वेंदव त उन खां बाद उन वलियनि जे इमाम जी विलायत जेका आहे सो ज़ाहिर थींदी, विलायत ज़ाहिर थींदी। त जनाब अबू तालिब चयो त इहा मां तुंहिंजी ॻाल्हि कीअं मञां, को सबूत त ॾे, तुंहिंजी इहा ॻाल्हि मां कीअं मञां। त उहो जेको शख़्स इबादत गुज़ार हुयो जंहिंजी उमिरि जेका 190 साल हुई, उहो चवणु लॻो त तव्हां मूंखां का निशानी घुरो। त जनाब अबू तालिब ॾिठो त हिकिड़ो सुकल वणु हुयो, पाण चवनि त इन वण मां तूं मूंखे फल जेको हूंदो आहे, फ्रूट वग़ैरह जेको हूंदो आहे, मेवो, उहो मूंखे कढी ॾे। त हुन जेको इबादत गुज़ार हुयो, आबिद हुयो, यमन जो रहण वारो, उन दुआ जे लाइ हथ खयां ऐं हथ खणी करे छा थो चवे, वसीलो कंहिंजो थो वठे, चए थो या अल्लाह मां तुंहिंजे नबीअ जो ज़िक्र कयो आहे, तुंहिंजे वलीअ जो ज़िक्र कयो आहे, या अल्लाह इन जे सदके में इन जे तुफ़ैल मूंखे हिन वण मां मेवो जारी फरमा, ख़ुश्क वण खे फरमायो। अल्लाह रब्बुल आलमीन उन जी उहा दुआ क़बूल कई ऐं उन मां हिकिड़ो ताज़ो अनार निकितो आहे, जेको अनार हुन पटे करे जनाब अबू तालिब खे ॾिनो, हुन मां जनाब अबू तालिब बि खाधो आहे ऐं हुन शख़्स बि खाधो आहे। यानी मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाहु वजहुल करीम उहे आहिनि जंहिंजो ज़िक्र पहिरियों जी आसमानी किताबनि में बि मौजूदु आहे, संदन जी विलायत जो बि ज़िक्र मौजूदु आहे, त विलादत जो बि ज़िक्र मौजूदु आहे। सुभान अल्लाह। हाणे हिन मां हिकिड़ी शइ अल्लाह साहब, अज़हर मिन शम्स, रोज़ रोशन जी आवाज़ थी वई, त कुझु माण्हू ग़लति फ़हमी में आहिनि त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे 40 सालनि ते ख़बर ई न हुई त मां नबी आहियां। हीअ त तव्हां यमन जा उहे माण्हू आहिनि जेके इबादत गुज़ार अॻी उम्मतुनि मंझां, उहे चवनि था त अॻियनि किताबुनि में लिखियलु हो, असां गवाही था ॾियूं त अब्दुल्लाह जो पुटु मुहम्मद नबी हूंदो। त हुज़ूर खे कीअं ख़बर न हूंदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन जी बि वज़ाहत थी वई। हाणे सुवाल इहो आहे त हज़रत अली करम अल्लाह ताला वजुल करीम जंहिंजी विलादत खां अॻु में मशहूरु थी वियो, बिल्कुलु ज़ाहिर आहे जॾहिं बाबे खे ख़बर पई त बाबे त सभिनी खे ॿुधायो हूंदो न, अबू तालिब सभिनी खे ॿुधायो हूंदो त मुंहिंजो घर में पुटु जेको पैदा थींदो वलियनि जो इमाम हूंदो। सवाल इहो आहे त मौला अली बज़ाहिर तौरु चयो वेंदो आहे त नंढपिण में इस्लाम क़बूल कयो, छो त 4 शख़्सियातूं आहिनि जिन सभ खां पहिरीं इस्लाम क़बूल कयो आहे औरतुनि में, छो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ऐलान नबूत फरमायो सभ खां पहिरीं पंहिंजी घरवारी सां इज़हार कयूं, बिल्कुलु जिब्राइल आयो आहे त उहा मुस्लमान थी। औरतुनि में बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, ऐं उन खां पोइ घर में ई जेको ग़ुलाम हुयो ज़ैद बिन हारिसा, उन इस्लाम क़बूल कयो, ग़ुलामनि में पहिरियों उहो थियो। दोस्तनि मां सभ खां पहिरीं अबू बकर सिद्दीक़ सां अहवाल कयूं त सभ खां पहिरीं दोस्तनि मंझां मर्दनि मंझां अबू बकर सिद्दीक़ इस्लाम क़बूल कयो। ऐं ॿारनि मंझां
घर जे बातिन में हज़रत अली सभ खां पहिरीं इस्लाम क़बूल कयो। सवाल इहो आहे त छा इस्लाम क़बूल करण जे लाइ ज़रूरी आहे त पहिरीं कुफर में आहे पोइ इस्लाम क़बूल कयूं, या इन जी वज़ाहत का ॿी आहे? ॾिसो, इहा बिल्कुलु ग़लति आहे त जेके माण्हू इहो सोचींदा आहिनि त पहिरियों काफ़िर इस्लाम क़बूल करण जे लाइ पहिरियों काफ़िर हुजणु ज़रूरी आहे। त ॾिसो, जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम आसमाननि ते खयां विया त उन जो विच में जेको दौरानियो आहे उहो 500 साल 571 साल 70 जी विलादत 570 साल बाद थी। एतिरो अरसो हुयो। जॾहिं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम आसमान ते खयां विया त उन खां बाद में को नबी न हुयो त उन ते माण्हू ईमान आणे करे जेको आहे सो उन जी शरीयत ते अमल कनि। बल्कि ओॾी महिल इहो हूंदो हो, मुस्लमान उन खे तसवुरु कयो वेंदो हो जेको तौहीद ते क़ाइमु हूंदो हो, यानी अल्लाह रब्बुल आलमीन खे हिकु मञींदो हो, कंहिं बुत जे आॾो सजदो न कंदो हो, उहो तौहीदी यानी मुस्लमान हूंदो हो। ईअं ई हज़रत सैयदना ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि उहे औरत आहिनि जेके तौहीद ते क़ाइमु हुयूं। ऐं ईअं ई हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो बि उहे शख़्स आहिनि जेके तौहीद ते क़ाइमु हुया। और सैयदना अलीउल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम बि उहे शख़्सियत आहिनि जेके तौहीद ते क़ाइमु हुया। जॾहिं ॾिठनि त नंढा हुआ, अञा 10 साल उमिरि हुई, त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा निमाज़ पिया पढ़नि त सैयदना अलीउल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम ॾिठो ऐं ॾिसी करे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछणु लॻा त हीउ तव्हां कहिड़ो अमल था कयो। पोइ सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे दावत ॾिनी इस्लाम जी ऐं फरमायो त हीअ असां उन रब जी इबादत था कयूं जेको हिकु आहे, यानी उन जो को बि माबूद न आहे। उन मूंखे नबी करे मोकिलियो आहे, मां तोखे बि हिन दीन जी दावत ॾियां थो, तूं बि अची करे हिन दीन खे क़बूल कर, एक्सेप्ट कर ऐं मुस्लमान थी वञ। त सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम फरमाए अर्ज़ु कयो त मां इन ॻाल्हि जो मशवरो पंहिंजे वालिद जनाब अबू तालिब सां कंदुसि। पोइ हज़ूर सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अली तूं इन जो मशवरो ज़रूरु कजांइ, पर हाली कंहिंखे ॾसिजांइ न त असां जेको आहे सो हिकिड़े दीन जी पैरवी था कयूं ऐं उन जी जेको आहे सो अलाह जे आॾो सजदा रेज़ था थियूं। हज़रत सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम इहा हुज़ूर साईं जन खां गुफ़्तगू करे घर विया ऐं जॾहिं राति जो सुम्हण जे लाइ लेटिया त हुननि जी क़ल्ब जेको आहे सो क़ल्ब में उहो जेको नूर हुयो उहो जागी वियो, दाख़िल थी वियो। ऐं सुबुह थींदे ई पंहिंजे वालिद साहिब सां अञा मशवरो बि न कयनि, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे गवाही था ॾियनि त मां गवाही ॾियां थो त अल्लाह खां सवाइ को इबादत जे लाइक़ु न आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि। त इहो वाक़ियो आहे त सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम इस्लाम क़बूल फरमायो आहे। सुभान अल्लाह। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुआख़ात मदीना में जॾहिं मके वारा हिजरत करे मदीने पहुचनि था, सभिनी खे हिकु जेको आहे सो मुहाजिर ॿियो अंसार खे भाउ कंदा वञनि था। अंसार उहा जेके मदीने में रहंदड़ हुआ, मददगार। मुहाजिर जेके हिजरत करे आया मके खां मदीने, त फिलाणो मुहाजिर फिलाणे अंसार जो भाउ खणी वञ, फिलाणो मुहाजिर फिलाणो। त हज़रत अली ख़ामोशी सां ॾिसनि पिया, हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसी रहिया आहिनि। अर्ज़ु कयोसीं सभु अंसार पूरा थी विया, मुहाजिर बि पूरा थी विया, मां रहिजी वियुमि। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो? अल्लाह अकबर। जॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां मदीने हिजरत करे आया त अख़ुवत जो रिश्तो क़ाइमु फरमाइनि, यानी हिकिड़े अंसार खे हिकिड़े मुहाजिर जो भाउ ठाहे छॾनि, ॿिए अंसार खे ॿिए मुहाजिर जो भाउ ठाहे छॾनि, सभिनी साहिबनि खे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक ॿिए जो भाउ ठाहे छॾनि। त मौला अली मुश्किल कुशा मस्जिद नबवी जो हिकिड़ो पिलर हुयो उते वेठा हुआ ऐं उदास वेठा हुआ, रोअण जहिड़ी सूरत इख़्तियार करे आया। अर्ज़ु गुज़ार थिया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त मां ॾिठो आहे त अवां सभिनीनि खे पाण में भाउ था ठाहियो, हिक ॿिए खे भाउ था ठाहियो, त मूंखे कंहिंजो भाउ न ठाहियो अथव। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अली अंत अख़ी फ़िद दुनिया वल आख़िरह, अली तूं मुंहिंजो भाउ दुनिया में बि आहीं त आख़िरत में बि तूं मुंहिंजो भाउ हूंदे। इहा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली मुश्किल कुशा खे बिशारत ॾिनी ऐं इहा फ़ज़ीलत अता फरमाई त अली तूं हिन दुनिया में बि मुंहिंजो भाउ आहीं। ईअं न सम्झाए त दुनियावी रिश्ता जेको आहे सो ख़तमु त थियणा आहिनि, महशर में जेका दुनियावी सभु रिश्ता ख़तमु थींदा, पीउ पुट सां बेज़ारी जो जेको आहे सो इज़हार कंदो, पर फरमाइनि त तूं दुनिया में बि मुंहिंजो भाउ आहीं त आख़िरत वारे ॾींहुं बि मुंहिंजो भाउ हूंदे।
सुभान مولا علی مشکل کشا جی ایا بھی فضیلت ہے تا آب کوثر جکو حضور نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم کے کوثر عطا کयो वेंदो उन ते सभ खां पहिरियां مولا علی مشکل کشا کرم اللہ وجہ الکریم حضور نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم سان ملاقات کندا ऐं रिवायतुनि में इहो बि आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन आबे कोसर ते मौजूदु हूंदा ऐं मौला अली मुश्किल कुशा बि मौजूदु हूंदा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली खे हुकुम ॾींदा त अली हिन मां पाणी भरे करे मोमिननि खे पीआरे त इहा फज़ीलत आहे सैयदना अली मुर्तज़ा करम अल्लाह वजहुल करीम। अलामा साहब चयो थो वञे त न्याणी रहमत आहे, बिल्कुलु अम्मा फातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा उन जे लाइ रहमत आहे, उन पीउ जे लाइ जेको रहमतुल लिल आलमीन आहे। बिल्कुलु ठीकु चयो थो वञे त जन्नत माउ जे क़दमनि जे हेठां आहे ऐं कंहिंजी माउ आहे जेके जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि, इमाम हसन इमाम हुसैन। ठीकु ऐं निकाह जेको आहे इन सां अधु ईमान महफ़ूज़ थो थी वञे। कंहिंजो ईमान महफ़ूज़ थो थिए जेको कुल ईमान आहे, कुल ईमान आहे। बिल्कुलु जंहिंजे चेहरे जी ज़ियारत बि इबादत। इहो निकाह कीअं थियो इन जो थोरो? یہ بہترین واقعہ ہے تو جدیں حضور نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جی نیاणी سیدہ طیبہ طاہرہ سیدہ فاطمہ الزہرا سلام اللہ علیہا ॿियनि صحابین حضرت ابو بکر صدیق حضرت عمر فاروق حضور نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن ॾे निकाह जो पैगाम मोकिलियो। पाण फरमायो त मूंखे इन में अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां को हुकुम न आयो आहे त मां तव्हां सां निकाह नथो करे सघां। ईअं ॾिठनि त हज़रत उमर फारूक ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिठो त मदीने जा जेके बि शुरफ़ा आहिनि, जेके इज़तदार माण्हू आहिनि, सभिनी पाण करीम ॾे रिश्तो मोकिलियो आहे त कंहिंजी लाइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हा न कई आहे। हाणे बचियो सैयदना अली मुर्तज़ा करम अल्लाह वजहुल करीम आहिनि जेके जन पैगाम न मोकिलियो पंहिंजी तंग दस्तीअ जी वजह सां, त छो न असां अॼु उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं ऐं उन्हनि जी मदद कयूं। त हज़रत उमर फारूक ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मौला अली जे घर विया आहिनि। घर में जॾहिं पुछा कई अथनि त चयो वियो त हज़रत अली करम अल्लाह वजहुल करीम पंहिंजे के दोस्त जे बाग़ में विया आहिनि, उते पाणी था ॾियनि। पोइ उते हे सहाबी टोलो कयूं विया आहिनि ऐं सैयदना अली मुर्तज़ा करम अल्लाह वजहुल करीम खे चयो अथनि त असां मां सभिनी हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे सैयदा तय्यबा ताहिरा सां निकाह करण जो पैगाम मोकिलियो आहे, कंहिंखे पाण करीबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हा न कई आहे। अली हाणे रहियो तूं हा, तूं पैगाम न मोकिलियो आहे। त सैयदना अली मुर्तज़ा करम अल्लाह वजहुल करीम था चवनि त मूं वटि जेको आहे सो तंग दस्ती जो आलम आहे, मां तंग दस्तीअ जे सबबु हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु नथो कयां। त इन में ॿियनि साहिबनि हज़रत सैयदना अली मुर्तज़ा करम अल्लाह वजहुल करीम जी मदद कई आहे। उन्हनि खे महर जी रक़म ॾिनी अथनि, जेके सामान वग़ैरह हूंदो आहे उहो ॾिनो अथनि ऐं चयो अथनि त हाणे तव्हां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु रखो, निकाह जो पैगाम ॾियो। मौला अली मुश्किल कुशा जॾहिं साहिबनि मदद कई, पाण विया हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ऐं निकाह जो पैगाम जॾहिं ॾिननि त ओॾीमहिल हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे ते उहे असरात थी विया जीअं जॾहिं वही नाज़िल थींदी हुई। सुभान अल्लाह। यानी हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो उहो थी वियो ॼण अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल फरमाई आहे। चेहरो मुबारक सुर्ख़ थी वेंदो, पेशानी मुबारक ते जेको आहे पगर ईंदा हा, मोतियुनि जी पगर ईंदा हा। पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते मौला अली मुश्किल कुशा खे हा करे छॾी ऐं फरमायो आहे त अॼु सैयदा तय्यबा ताहिरा खे फरमायो त अॼु मां तुंहिंजो निकाह उन शख़्स सां कयो आहे जेको हिन में सभिनी खां बहितरीन इज़तदार आहे ऐं जेको सभ खां वधीक फज़ीलत वारो आहे, उन शख़्स सां मां अॼु तुंहिंजो निकाह करे छॾियो आहे। यानी मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजहुल करीम जो निकाह सैयदा तय्यबा ताहिरा सैयदा आबिदा सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा सां निकाह जॾहिं थियो त उहो अल्लाह रब्बुल आलमीन जी मर्ज़ी सां थियो। सुभान अल्लाह। कंहिं शाइर चयो न, लड़का है खुदा के घर का, लड़की है नबी के घर की, अली के साथ है ज़हरा की शादी। वाह 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 माशाअल्लाह। ग़ज़वा ख़ैबर जेको हिन वक़्त बि यहूदियुनि जे लाइ तसवर बि अज़ाब आहे। बिल्कुलु हिन वक़्त बि यहूदी कॾहिं कॾहिं एहतिजाज कनि था न, पोइ उन में हिकिड़ो लिखनि था त ख़ैबर वाज़ योर लास्ट विक्ट्री, लास्ट चांस, माना अञा ताईं न आहिनि भुलिया, ब्रेक जो टाइम थी वियो आहे।
इहो सुवालु मुंहिंजो तव्हांखां मां सुवालु कयूं थो वञा पियो, ग़ज़वा ख़ैबर जी का झलक असांखे पेश करियो त आख़िर एॾो छा आहे जो अञा ताईं उन्हनि खां नाहे विसरियो। नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, असां इजो त वापसि वरूं ऐं ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं ज़िक्र ख़ैर आहे विलादत मौला अली करमल्लाहु ताला वजहुल करीम जो। अचो त मूं सवाल अल्लामा साहब खे करे चुको आहियां, ग़ज़वा ख़ैबर। जी अल्लाहु अकबर। ग़ज़वा ख़ैबर जो हिकिड़ो ईमान अफ़रोज़ वाक़ियो आहे त जॾहिं यहूदियुनि सां जंग करण जे लाइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबनि सां गॾु विया, उहो ख़ैबर जो क़िलो आहे दरअसल, उहो फ़तह करण जे लाइ रोज़ानो जंग थींदी। जी, कमूज़ क़िलो आहे, उहो ख़ैबर जे मक़ाम ते आहे। पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबिन खे मोकिलींदा हुआ, जंग करे ईंदा हुआ, पर उहो क़िलो फ़तह न कंदा हुआ। हिकु ॾींहुं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त सुभाणे मां झंडो उन शख़्स खे ॾींदुसि त जेको अल्लाह ऐं उन जे रसूल जो प्यारो आहे ऐं हो शख़्स बि अल्लाह ऐं उन रसूल सां मुहबत कंदो आहे। सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। जॾहिं उहो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर सहाबी जे दिलि में इहा चाहत थी त सुभाणे उहो झंडो मूंखे मिले ऐं मां जेको आहे उहो क़िलो फ़तह कयां। त जॾहिं सुभाणे थियो फरमायो त उहो अल्लाह या रसूल सां प्यारु कंदो आहे, अल्लाह रसूल उन सां प्यारु कंदा आहिनि ऐं फ़तह उहो ई कंदो शख़्स। जी। पोइ जॾहिं सुभाणे थियो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शौक़ में सॼी राति सुता न मता महबूब मुंहिंजो नालो वठनि ऐं मां सुतो पियो हुजां, सॼी राति जागनि पिया, मगर हज़रत अली सुता पिया। सुभान अल्लाह। ॾिठनि त जॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त सहाबिन जी जमात मौजूदु आहे, पर ॾिसी करे फरमाया अली किथे आहे, अईन अली किथे आहे? त सहाबिन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मौला अली मुश्किल कुशा सुम्हिया पिया आहिनि ऐं उन्हनि जे अखियूं जेके उथियल आहिनि ऐं आशोब चश्म आहे, यानी हिकिड़ी बीमारी हूंदी आहे जेका अखियुनि मां पाणी निकिरंदो आहे, अखि ॻाढ़ी थी वेंदी आहे, पाणी जारी थींदो आहे। पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वञो वञी करे अली खे सॾु करे अचो। मौला अली मुश्किल कुशा आया ऐं फरमाइनि त तूं भला अॼु न आयो आहे मजलिस में। अर्ज़ु करणु लॻा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे आशोब चश्म थी, अखियुनि मां पाणी जारी थी वियो आहे। पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो लुआब दहन जेको आहे उहो मौला अली मुश्किल कुशा अखियुनि ते हयो आहे त मौला अली मुश्किल कुशा जी अखियूं बिल्कुलु सही थी वियूं आहिनि। ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे झंडो ॾिनो आहे, यानी फ़तह जो झंडो ॾिनो आहे। हिकिड़ी वाक़ियो मुंहिंजे ज़हन में तरी आयो आहे, मां पेश कंदो वञा ताकी नाज़रीन और सामीन खे अञा वधीक ख़ुशी थिए। हज़रत अली ऊन्हारे में गरम कपिड़ा, सियारे में सना कपिड़ा पाईंदा। कंहिं पुछा कयो साईं तव्हांखे सीउ ऐं गर्मी न थींदो आहे? फरमायो त हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ैबर वारे ॾींहुं ॿ अहिड़ियूं शयूं मूंखे इनायत फरमायूं। हिकु, पंहिंजे वात जो पाणी जॾहिं मुंहिंजे अखि में विधऊं त मां हितां बि ॾिसां पियो त आसमान जा रस्ता मूंखे नज़र पिया अचनि। बेशक मुंहिंजे अखियुनि में अलाह उहा ताक़त ॾिनी हुज़ूर जे वात जे पाणी जी बरकत सां। ऐं ॿियो, महबूबनि दुआ कई, छो त अखि उथंदी आहे गर्मी जे असर जे करे, दुआ कई मुंहिंजे अल्लाह अली खे गर्मी ऐं सर्दी जे असर खां महफ़ूज़ रख। उन ॾींहं खां वठी मूंखे हाणे न गर्मी लॻंदी आहे ऊन्हारे जी, न सियारे जी थधि लॻंदी आहे। अल्लाहु अकबर। जी, अॻिते पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो फ़तह जो झंडो मौला अली मुश्किल कुशा खे ॾिनो आहे ऐं मौला अली मुश्किल कुशा जी सरबराही में ॿिया सहाबा जेके आहिनि ख़ैबर जी तरफ़ विया आहिनि। जंग शुरू थी आहे, उते जंग थींदे थींदे हिकिड़ो उन्हनि यहूदियुनि जो सभ खां वॾो जेको आहे जंगजू चइजे, बहादुर मरहब, उहो आयो आहे ऐं फुल तकब्बुर में आहे, गुरूर में आहे। ऐं मौला अली मुश्किल कुशा जे आॾो अची करे चवणु लॻो त मां उहो आहियां त मुंहिंजा चर्चा अरब ऐं अजम में मशहूरु आहिनि ऐं मूं अॼु ॾींहं ताईं का जंग हाराई कोन्हे। मुंहिंजे साम्हूं वॾे खां वॾा जेके पहलवान हूंदा आहिनि, बहादुर हूंदा आहिनि, उहो बि मूंखां जेको आहे सो खटी न सघंदा आहिनि। पोइ हिते मौला अली मुश्किल कुशा फरमायो त मां उहो आहियां, अनल लज़ी सम्मतनी उम्मी हैदर, मां उहो आहियां त मुंहिंजो नालो मुंहिंजी मां हैदर रखियो आहे। अल्लाहु अकबर। हैदर माना जेको आहे शेर जेको हूंदो आहे, बहादुर शेर जेको जंग कंदड़। पोइ मौला अली मुश्किल कुशा पंहिंजी तलवार ज़ुल्फ़कार खईं आहे ऐं उन मरहब खे हिकु वार में जेको आहे सो ॿ टुकड़ा करे छॾिया आहिनि। यानी मौला अली मुश्किल कुशा उहा तलवार खणी करे उन ते वार कयो आहे, ज़रब हैदरी हई आहे। जॾहिं ज़रब हैदरी हई आहे त हुनजे विच मां यानी हिते दिमाग़ मां थींदे करे पूरा ॿ टुकर थी विया आहिनि। त हिकु टुकुर हेॾे सिधे तरफ़ किरी पियो त ॿियो टुकुर खॿे पासे किरी पियो। पोइ हिते शाइर था चवनि, पीर नसीरुद्दीन नसीर था चवनि त मरहब दो नीम है सरे मक़तल पड़ा हुआ, उठने का नाम नहीं के मारा अली का है। यानी ॿ टुकड़ा थी वियो आहे मरहब,
सरे मक़तल ॿ टुकड़ा थी वियो आहे, कीअं उथंदो? हिन खे मारे ई मौला अली मुश्किल कुशा आहे। त उहा तलवार जेका हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली मुश्किल कुशा खे ॾिनी आहे, ज़ुल्फ़िकार। त शाइर तो चए तो शाह मर्दां शेर यज़दां क़ुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। जी माना बि ॿुधायोसीं नाज़रीन। इन जी इहा आहे त शाह मर्दा यानी मर्दनि में सभ खां वॾो जेको आहे सो बादशाह बहादुर शाह मर्दां शेर यज़दां जेको अल्लाह जो शेर आहे, क़ुव्वत परवरदिगार जंहिंसां गॾु अल्लाह रब्बुल आलमीन जी क़ुव्वत जेको शामिल आहे। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। अली उहो आहिनि जेका को खटी न सघियो आहे। अलीअ जी तलवार उहा आहे त जंहिंजी तलवार खां वधीक जेका पावर इल्ला अली, अली जहिड़ो को जवान न आहे जंग खटण वारो। ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार, ऐं ज़ुल्फ़िकार जहिड़ी का तलवार नाहे। मौला अली मुश्किल कुशा उहो उते जेको आहे मरहब खे हिक वार में उनजो गुरूर ख़तम करे। ऐं ग़ज़वाए ख़ैबर जो जेको कमूस किलो आहे जो दरवाज़ो जेको हुयो उन जे बाबति आहे या मारज़ करे। बिल्कुलु बिल्कुलु इहा ई त मौला अली मुश्किल कुशा उनखे उते मारे छॾियो। ऐं जॾहिं ख़ैबर जो जेको दरवाज़ो हुयो उहो ॾाढो वज़नी हो ऐं जीअं जेको आहे सो तूल में बि वधीक वॾो हुयो ऐं अर्ज़ यानी लंबाई चौड़ाई ॿिन्हिनि में वधीक हुयो ऐं भारी बि हुयो। पोइ उहो मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजल करे उन्हनि खे मारण खां बाद जॾहिं किलो फ़तह कयो आहे त उहो हेॾो भारी दरवाज़ो पंहिंजे हथ सां खणी करे जेको आहे पंहिंजी फ़तह जो जश्न जो ऐलान फ़रमायो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु ज़बरदस्त। अल्लामा साहब, नबी करीम अलैहिस्सलाम जी रिवायत हज़रत अली खे जॾहिं फ़रमायूं त अली तुंहिंजो मामिलो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ो आहे, इन मां छा मुराद आहे या पूरी हदीस छा आहे? या बिल्कुलु हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो, मौला अली मुश्किल कुशा पाण रावी आहिनि इन रिवायत जा, फ़रमाइनि था त मूंखे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो त फ़रमाया अली तुंहिंजो मामिलो जेको आहे उहो ईसा अलैहिस्सलाम वांगुरु आहे। यानी जेका हिकिड़ा माण्हू जेके तोसां मुहबत कंदा उहो बि जहन्नुम में वेंदा, ऐं जेके हिकिड़ा माण्हू जेके हूंदा तोसां बुग़्ज़ रखंदा, बुग़्ज़ रखण जी वजह सां उहे बि जहन्नुम में वेंदा। कामयाब उहे थींदा जेके दरमियानो रस्तो मुराद छा आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी इन जी वज़ाहत करियो थोरो। मोहबत मां मुराद इहो आहे त जेके ईसाई हुया उहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां एतिरी जो मोहबत में उन्हनि ग़ुलू करे छॾियो, एतिरो वधी विया वधा करे छॾियो जो हुननि हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु माज़अल्लाह चई छॾियो। क़ुरान में आहे वक़ालतिल यहूदु उज़ैरु इब्नुल्लाह वक़ालतिन नसारल मसीह इब्नुल्लाह। यानी यहूदिन चयो त उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जा पुट आहिनि ऐं मसीह जेके ईसाई आहिनि उन्हनि चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जा पुट आहिनि। हालांकि हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जा बाना आहिनि ऐं नबी आहिनि। ॿियो फ़रमायो त यहूदी वलम यूलद ज़ात आहे, न अल्लाह जो को ॼणियल आहे न अल्लाह खे कंहिं ॼणियो आहे। बिल्कुलु। ऐं फ़रमायो त तोसां बुग़्ज़ जी वजह सां कुझु यानी तुंहिंजी मोहबत में मुराद गुलू कंदा, यानी कि तुंहिंजो जेको मक़ाम आहे उन मक़ाम खां तोखे वधाए एतिरो करे छॾींदा, नऊज़ बिल्लाह जो उलूहियत ते पहुचाए छॾणु, ख़ुदा सम्झणु। ऐं बुग़्ज़ ईअं कंदा जो पाण जी वालदा ते जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी वालदा ते जेको आहे तोहमत हयूं आहिनि ऐं ईअं ई जेके यहूदिन हयूं हुई, ईअं ई जेके मौला अली मुश्किल कुशा सां बुग़्ज़ रखंदा मुनाफ़िक़ीन, उहो यकीनन उन्हनि जो जेको ठिकानो आहे उहो जहन्नुम आहे। मौला अली सां बुग़्ज़ रखण वारो बि जहन्नमी आहे। ऐं मौला अली खे हज़रत अली जे मक़ाम खां वधाए नऊज़ बिल्लाह उलूहियत ताईं पहुचाइण ऐं उन में ग़ुलू करणु, यानी नऊज़ बिल्लाह हज़रत अली खे ख़ुदा सम्झणु, बिल्कुलु उहो बि मतिलबु उहो बि जेको आहे जहन्नुम में वठणु, जेको दरमियानो हज़रत अली करमल्लाहु करीम जन जी जो ज़िक्र जेको आहे उहो इबादत आहे। इन जी छा वज़ाहत? बिल्कुलु। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो मौला अली मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जे बारे में फ़रमाया ज़िक्र अली जिन इबादा, यानी हज़रत मौला अली मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जो ज़िक्र करण बि इबादत आहे। ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अलीअ जे चेहरे जी तरफ़ ॾिसण बि इबादत आहे। यानी मौला अली मुश्किल कुशा उहे ज़ात आहिनि त जंहिंजो ज़िक्र करण बि इबादत सवाब त ॾे अल्लाह रब्बुल आलमीन, पर मौला अली मुश्किल कुशा जे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे। इन मां तव्हांखे हिकिड़ी वज़ाहत कयां त अॼोके दौर में ज़ाहिरी असां वटि मौला अली मुश्किल कुशा मौजूदु न आहिनि। हुज़ूर छा फ़रमाए त तुंहिंजो ज़िक्र करण बि इबादत आहे, तुंहिंजे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे। हाणे जेके चेहरे खे ॾिसी करे इबादत जो सवाब कीअं हासिलु कंदा, छो त अगरि अॼु त ज़ाहिरी मौजूदु न आहिनि, पर उन्हनि जे लाइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा आसानी ॾेई छॾी त तव्हां अलीअ जे चेहरे खे अगरि ॾिसी नथा सघो त अलीअ जो ज़िक्र करे तव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन इबादत जो सवाब अता फ़रमाए। सहाबा किराम फरमाइनि जेको इहो फरमाईंदा त असांखे मोमिन मुनाफ़िक़ सुञाणणो हूंदो त छा कंदा हुआ? बिल्कुलु। सहाबा कराम अलैहिम रिदवान जॾहिं ॾिसंदा हुआ
त असांखे मोमिन ऐं मुनाफ़िक़ जे दरमियान कीअं फ़र्क़ु कयो त मौला अली मुश्किल कुशा जो ज़िक्र कंदा हुआ। जॾहिं मौला अली मुश्किल कुशा जो ज़िक्र कंदा हुआ, जंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट ईंदी हुई, ख़ुशी थींदी हुई, ख़ुशीअ जो इज़हार कंदो हो, त सम्झी वेंदा हे मोमिन आहे। ऐं जॾहिं जो चहिरे खे तग़य्युर मुतग़य्यर कंदो हो, जेको बेज़ारी जा जेको आहे सो तासुरात ॾींदो पंहिंजे चहिरे खे, त साहबा कराम अलैहिम रिदवान इन मां इहो ॼाणे छॾींदा हुआ त हे शख़्स मुनाफ़िक़ आहे। यानी मौला अली ज़िक्र अली ईमान जी अलामत आहे, ख़बर पइजी वेंदी ज़िक्र अली कयो जंहिंजे चहिरे ते मुर्क अचे, सम्झी वञो त ईमान वारो आहे। बाक़ी जेको ईअं वकर वड़ वकर ॾियण जी कोशिशि करे साईं उहो हीअं त हीअं त हूअं, माना सम्झी वञो त ईमान जी खोट आहे। बिल्कुलु ज़िक्र अली जी हदीस बि आहे त पाण फरमायूं त अली तोसां जेको मोहबत कंदो उहो मोमिन ई मोहबत कंदो, ऐं तोसां बुग़्ज़ जेको रखंदो उहो मुनाफ़िक़ ई बुग़्ज़ रखंदो, मोमिन तोसां बुग़्ज़ नथो रखी सघे। सुभान अल्लाह, इहा आहे मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह साहब दिलि ख़ुशि करे छॾियो माशाल्लाह, तमामु ज़बरदस्त। नाज़रीन, असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, अव्हां जा फीडबैक, अव्हांजी जेकी मोट आहे, अव्हांजी जेका असांखे तव्हां जेके कमेंट्स ॾींदा आहियो, तव्हांजा असांजे लाइ टॉनिक हूंदा आहिनि। असांखे ज़रूरत आहे तव्हां असांखे राय ॾियो, सलाह ॾियो। असांजो इहो प्रोग्राम जंहिं ॾिठो आहे ॾाढो सुठो सिंध टीवी ते, जंहिं नाहे ॾिठो त तव्हां यूट्यूब ते असांजो चैनल आहे सिंध टीवी HD इस्लामिक, तव्हां लिखो यूट्यूब ते असांजो चैनल अव्हांजे ॾाढो अची वेंदो। उन्हीअ में तव्हां सब्सक्राइब करियो, उन खां पोइ बेल आइकन जे बटन खे क्लिक करियो, जेका बि नई वीडियो ईंदी अपलोड थींदी उहा तव्हां वटि अची वेंदी। ऐं पोइ उन जे हेठां तव्हां असांखे कमेंट्स ॾियो, अॼोके प्रोग्राम में अव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं सुठियूं लॻियूं उन्हनि जे बारे में, ऐं कहिड़ियूं शयूं अञा तव्हां वधीक ॾिसणु चाहियो था। इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हांजी सलाहुनि ते बि असां अमल कंदासूं। ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां यूट्यूब इस्तेमालु नथा करियो, फेसबुक इस्तेमालु करियो था, फेसबुक ते बि असांजो पेज आहे सिंध टीवी HD ऑफिशियल, इन खे तव्हां फॉलो करियो ऐं असांजा प्रोग्राम लाइक करियो ऐं उन खे शेयर करियो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं उलमाए किराम कंहिं बि टॉपिक ते क़ुरान पेश कनि था, अहादीस पेश कनि था, अक़वाल बुज़ुर्गान दीन पेश कनि था, जंहिंजो ज़िक्र अली थियो, अल्लाह पाक जे नबी अलैहिस्सलाम जो ज़िक्र थियो, अल्लाह पाक जो ज़िक्र थियो, शहनशाह विलायत जो ज़िक्र थियो, इहे शयूं सभु नेकी आहिनि। त तव्हां जिते ॿियूं शयूं शेयर करियो था, असांजे प्रोग्राम खे शेयर करियो, तव्हां असांजी मदद करियो। व तआवनु अलल बिर्रि व तक़वा, अल्लाह पाक जो हुकुम आहे त मदद करियो भलाईअ में ऐं परहेज़गारीअ में। असां तव्हांखां मदद तलब करियूं था, तव्हां असांजी मदद करियो। असांजे यूट्यूब चैनल जो ही प्रोग्राम या कहिड़ो प्रोग्राम अव्हां ॾिसो था, ॾिसण खां पोइ छॾे न ॾियो, हिन खे शेयर करियो, लिंक शेयर करियो। जेतिरा माण्हू ॾिसंदा तव्हांखे बि ओतिरो अजर मिलंदो जिन तव्हांजे ज़रिए सां जिन ॾिठो। सो इहा महिरबानी करियो, नेकी जो कमु आहे, नेकी जे कमु असांजी मदद करियो। ऐं तव्हां व्यूवर्स वधायो, जेतिरा असांजे प्रोग्राम खे वधीक व्यूवर्स हूंदा, वधीक माण्हू ॾिसंदा, ओतिरो तव्हांखे बि अजर मिलंदो, असांखे बि अजर मिलंदो। ऐं असांजे अजर मां कुझु घटि न थींदो, तव्हांजे अजर मां कुझु घटि न थींदो, जेके ॿिया शेयर कंदा उन्हनि जो बि अजर तव्हांखे अल्लाह पाक अता फरमाईंदो। सो सभ खां पहिरीं तव्हां सभिनी जो शुक्रिया अदा करियां थो, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था, तव्हां सभिनी जी महिरबानी। तमामु सामाईन नाज़रीन, मुंहिंजो तमामु भेनर, अदड़ियूं, अंबड़ियूं, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा दोस्त, अहबाब ऐं बचड़ा, सभिनी जो शुक्रिया अदा करियां थो। तव्हां रोज़ानो वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था पिया। उन खां पोइ अल्लामा सरफराज़ क़ासिमी साहब, अव्हांजी महिरबानी, अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे इन प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। ऐं मोहतरम जनाब अब्दुल बासित राना सोहरवर्दी साहब, आपका शुक्रिया, आप अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ तशरीफ़ लाए। सो आख़िरी कलमात उहे इहे त सुभाणे साॻियो वक़्तु, साॻियो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर टॉपिक को ॿियो हूंदो इंशाअल्लाह तबारक व तआला। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। हर दौर में कोशिश तो बहुत की गई, लेकिन कूज़े के मुकद्दर में समंदर नहीं आया। हैदर को भला खाक समझ पाएगी दुनिया, दुनिया की समझ में तो कलंदर नहीं आया। अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनो, अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनो। अली बाज मोहम्मद दा कोई वीर विखा मैनो, अली वर्गा ज़माने ते कोई पीर विखा मैनू। हज़रत साहब
علی 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 اونچی ذات علی دیے اونچی ذات علی دیے کائنات علی دیے کائنات علی دیے علی جتن کی سیوی دی نا علی جتن کی سیوی دی چاکیر وکھا مینو علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینو ولادت کی مناسبت سے کعبے چ ولادت مولا کعبے چ ولادت مسجد چ شہادت علی ورگی کسے وی دی او تاکیر وکھا مینو علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینو سونا لگدا ہے علی والا 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 ہر میدان وچوں ہر میدان وچوں جا پوچھ لے پوچھ لے پوچھ لے نہیں بھجدا ہے علی والا سونا لگدا ہے علی والا علی مولا مولا علی مولا علی مولا مولا علی مولا مار کے بودلا سائیں جس دم ہانڈیاں دے وچ پایا تیور بدلے لال سخی دے جوش شہبا سنو آیا تیور بدلے لال سخی دے جوش شہبا سنو آیا بوتل کتے وے تو ہنے آجا 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 تکو صددہ علی والا سونا لگدا ہے علی والا اور حضرت صاحب نے جنگ خیبر کا ذکر کیا خیبر دے وچ پاک نبی جد حیدر نو صد ماری میں حاضر میں آیا آقا میں صدقے میں واری میں حاضر میں آیا آقا میں صدقے میں واری سلمہ آنکھیں آؤ پیوندا آندا آندا آیا شیر جلی والا سونا لگدا ہے علی والا علی مولا مولا علی مولا علی مولا مولا علی مولا تیرا رجب کی تیرویں آئی دن جمعے کا آیا کعبے میں ہے کس کی ولادت شیر خدا کا آیا کعبے میں ہے کس کی ولادت شیر خدا کا آیا آج علی ہے آیا 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 مرتضیٰ ہے لقب جس کا میرا مرشد علی مولا علی مولا مولا علی مولا علی مولا مولا علی مولا اور ایک اشعار جشن کے حوالے سے آج کی ولادت کی مناسبت سے کہ تیرا رجب ہے تیرا رجب ہے منظر عجب ہے خوشیاں مناؤ یا علی آ گئے دیکھو اللہ کے گھر میں یا علی آ گئے تیرا رجب ہے منظر عجب ہے خوشیاں مناؤ یا علی آ گئے دیکھو اللہ کے گھر میں یا علی آ گئے رونق ہے رحمت ہے کعبے کی گلیوں میں رونق ہے رحمت ہے
کعبے کی گلیوں میں جشن ولادت ہے میرے مولا کی مہکار ہر سو ہے جھنکار ہر سو ہے دل سے مناتے ہیں دن آج کا میلے لگاؤ گھر کو سجاؤ نعرے لگاؤ یا علی آ گئے بولو اللہ کے گھر میں یا علی آ گئے تیرا رجب ہے منظر عجب ہے خوشیاں مناؤ یا علی آ گئے اللہ کے گھر میں یا علی آ گئے یا علی آ گئے یا علی آ گئے یا علی آ گئے सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।